वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त अपोज़िशन सां बहितर लाॻापा चाहियूं था। मुख़ालिफ़ धुर चूंड ऐं अदलिया सुधारनि ते हुकूमत जो साथ ॾिए। जहांगीर तरीन ग्रुप हुकूमत सां गॾु आहे। सूबनि ऐं वफ़ाक़ में बजट आसानीअ सां मंज़ूर थी वेंदी। इस्लामाबाद में मीडिया सां ॻाल्हाईंदे फवाद चौधरी चयो त लॻे थो त पीपी ऐं नून लीग जी तलाक़ थी वई आहे। मौलाना जा छुहारा ताक़त वारा नाहिनि, न त शादी बरक़रार रहे हा। हुन चयो त पाकिस्तान ॾुखियाईनि मां निकिरी आयो आहे। हिन साल जी बजट गुज़िरियल सालनि जी कारकर्दगी जो अक्स हूंदी। तरक़ियाती बजट वधायूं पिया, मुलाज़िमनि खे बि रिलीफ ॾिनो वेंदो। फवाद चौधरी चयो त मुख़ालिफ़ धुर सां बहितर लाॻापा चाहियूं था। शहबाज शरीफ़ ऐं मरियम नवाज़ जो पाण में झेड़ो ख़त्म थियो। नून लीग फ़ैसिलो करे त उन जी पॉलिसी कहिड़ी आहे। असां सुधारनि ते ॻाल्हाइणु चाहियूं था। हुन चयो त जहांगीर तरीन जो ग्रुप पीटीआई सां गॾु आहे। जेके मेंबर इन जी दावत ते वञनि था उहे ज़ाती लाॻापनि सबबि वञनि था। हुन चयो त अपोज़िशन जो पाकिस्तान में किरदारु आहे, पर इहा विरहायल आहे। मरियम, बिलावल ऐं मौलाना जो क़िबलो हिक ॿिए खां अलॻि आहे। मौलाना 100 सालनि में बि इक़्तिदार में न ईंदो। मौलाना खे पंहिंजा कश्ता तब्दील करणु घुरिजनि। हू कमज़ोर लॻी रहियो आहे।